पाकिस्तान ऐं ईरान विच में तवानाई वापार समेत मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जूं सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां अलॻि अलॻि मुलाक़ातूं। इलाक़ाई अमुन सलामती समेत ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियो। ईरानी सदर तरफ़ां छिकतान जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जो एतिराफ़। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इलाक़ाई तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी जो सिलसिलो जारी रहणु घुरिजे। पाकिस्तान ईरान ख़िलाफ़ हिक तरफ़नि क़दमनि जी मुख़ालिफ़त कंदो रहंदो। ईरान जे इलाक़ाई सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी जो एहतराम थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं ईरान विच में तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं मज़हबी लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि में सहकार वधीक मज़बूत कयो वेंदो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त ईरान पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वसी करण जो ख़्वाहिशमंद आहे। बैलिस्टिक मीज़ाइल बाबति ॿिटो मयार न हुजणु घुरिजे। ॿियनि मुल्कनि वांगुरु ईरान पंहिंजे दिफ़ा लाइ बैलिस्टिक मीज़ाइल छो नथो रखे सघे। बैलिस्टिक मीज़ाइल जो मामिलो ॻाल्हियुनि जी एजेंडा जो कॾहिं बि हिसो न हो। कुझु अंसर अमुन लाइ कयल कोशिशुनि खे नाकाम करणु चाहिनि था। पाकिस्तान ऐं ईरान जे सदर जो पुख़्तो इरादो आहे त हिन मुआहिदे खे ख़राब कंदड़नि आॾो रुख जी भित वांगुरु बीठल रहंदा। अमन दुश्मननि जूं साज़िशूं नाकाम बणाईंदा। ईरान तमामु जल्द दुनिया जी वॾी मईशत बणिजी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त हू पंहिंजे मीज़ाइल प्रोग्राम ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कंदा। मुफ़ाहिमती याददाश्त ते सहियो पाकिस्तान जे एतमाद सबबि मुमकिन थियो। चैलेंजनि ते ज़ाब्तो हाणे ख़ुशहाल गॾियल मुस्तक़बिल लाइ अॻिते वधणो आहे। ॿई मुल्क गॾियल मुस्तक़बिल ऐं मंज़िल जा भाईवार आहिनि। पाकिस्तान ऐं ईरान हिकु जिस्म ॿ जान आहिनि। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल टियाकड़ी अमल में अहम किरदारु अदा कयो। अमुन अमल लाइ क़तर, तुर्किया, सऊदी अरब ऐं मिस्र जी क़यादत ऐं दोस्त मुल्कनि जा थोरा आहिनि। ईरान ऐं अमेरिका टेक्निकल ॻाल्हियुनि दौरान 4 वर्किंग ग्रुप क़ाइमु करण जो फ़ैसिलो। स्विट्ज़रलैंड ॻाल्हियुनि में धुरनि $12 अरब जा मंजमद असासा जारी करण लाइ सहन खे क़तई शक्ल ॾेई छॾी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ जो चवणु आहे त ईरानी तेल तां पाबंदियूं ख़तम थी वयूं आहिनि। अमेरिका $12 अरब जा मंजमद असासा बि जारी कंदो। हुर्मुज़ लंघ में जहाज़नि जी आमद रफ़्त ते राब्ता निज़ाम क़ाइमु करण ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त आलमी मुआइनो कंदड़नि खे एटमी हंधनि जो दौरो कराइण जो को बि इरादो नाहे। अमेरिका ऐं ईरान ख़िलाफ़ ईरान जो रद्दअमल सब्र, दिफ़ा, वक़ार ऐं फ़ख़्र जो दास्तान आहे। मंजमद असासा इस्तेमालु करण ते का बि पाबंदी नाहे। फंड मुकमल आज़ादी सां इस्तेमालु थींदा। फंडनि जे इस्तेमाल जे तरीक़े ते का बि क़िस्म जी परॾेही शर्त क़बूल न कई वेंदी। अमेरिका ऐं ईरान में ॻाल्हियूं हाकारी अंदाज़ में अॻिते वधी रहियूं आहिनि। ईरान अमेरिकी कामयाबियुनि खे नंढो ऐं गैर अहम ज़ाहिर करण जी कोशिश करे रहियो आहे। ईरान पंहिंजे एटमी ताक़तनि जे मुआइने जी इजाज़त ॾियण ते राज़ी आहे। ईरान हुर्मुज़ लंघ खोलण ऐं नाकाबंदी ख़तमु करण ते बि इत्तफ़ाक़ कयो आहे। ॿीहर नाकाबंदी जी ज़रूरत पई त अमेरिकी जहाज़ पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप। $6 लख ताईं आमदनी रखंदड़ माण्हू टैक्स खां मुकमल तौर आज़ा। साल में 6 लख खां 12 लख रुपयनि जी आमदनीअ ते 1% टैक्स लागू थींदी। क़ौमी असेंबली फ़िनांस बिल 2026-27 जी अक्सरियत राय सां मंज़ूरी ॾेई छॾी। मुख़ालिफ़ धुर जूं कटौती वारियूं समूरियूं रिथूं रद्द। अपोज़िशन मेंबरनि जो इजलास मां वॉकआउट। पेट्रोलियम लेवी ऐं क्लाइमेट सपोर्ट लेवी बाबति शिक टे ख़ारिज। कस्टम एक्ट में मिल्कियत ज़ब्त करण खां पहिरियों मुतासिर धुर खे मौक़िफ़ पेश करण जो हक़ ॾियण जी तरमीम मंज़ूर। कस्टम ऐं टैक्स केसनि में चार्टर्ड अकाउंटेंट खे गैर वोटिंग मेंबर तौरु शामिल करण जी इजाज़त ॾियण जी तरमीम। स्टील सेक्टर लाइ बिजली फ़ी यूनिट इस्तेमालु करण जी बुनियाद ते सेल्स टैक्स ओगाड़ी जो नओं निज़ाम क़ाइमु करण जूं तरमीमूं मंज़ूर। BRT लाइन जो अॻूणो प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी 8 अरब रुपयनि खां वधीक करप्शन जे केस में 5 ॾींहनि जी रिमांड ते एंटी करप्शन हवाले। एंटी करप्शन जज जे मोकल ते हुअण सबबि ज़मीर अब्बासी हथकड़ियूं हणी सिटी कोर्ट में पेश। ज़मीर अब्बासी जो चवणु आहे त हू बेगुनाह आहे। मथस करप्शन जा इल्ज़ाम के
बेबुनियाद आहिनि। कंहिं बि ठेकेदारनि खे अॻुवाट अदायगी करण जा इख़्तियार न आहिनि। गढ़ी यासीन में हथियारबंदनि हथां पुलिस सरकार शहीद ॻोठ क़ाइम खान में हथियारबंदनि नियाज़ुद्दीन खे क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। IG सिंध जावेद आलिम ओझे वाक़े जो नोटिस वरितो। SSP शिकारपुर खां रिपोर्ट तलब। PCB तरफ़ां सेंट्रल कॉन्ट्रैक्टर वांगुरु टीमनि फॉर्मेट जूं टीमूं अलॻि करण जो मंसूबो तयार। डायरेक्टर हाई परफॉर्मेंस आकिब जावेद जो चवणु आहे त फौरी तौर टेस्ट ऐं T20 जूं टीमूं त अलॻि करणियूं पवंदियूं। टेस्ट ऐं T20 फॉर्मेट अलॻि नथा करे सघजनि। रांदीगरनि खे टिन्ही फॉर्मेट में हाणे कारकर्दगी जी बुनियाद ते मुआवज़ो ॾिनो वेंदो।